नाज़रीन ख़बर ॾींदाल नौशर फिरोज़ को 3 महीना अॻु दरबेलो में क़त्ल कयल मुनवर सुहाग जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ वारसनि पारां प्रेस क्लब नौशर फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते वारसनि अली असगर, अब्दुल गफ़ार, अकबर सुहाग ऐं ॿियनि चयो त 3 महीना अॻु असांजे नौजवान मुनवर सुहाग खे सरेआम क़त्ल कयो वियो, जंहिंजो केस ठारूशाह थाणे ते दाख़िल आहे। फिशिंग ऐं CDR जे ज़रिए क़ातिलनि जी सुञाणप शमसुद्दीन, नादिर, महर सुहाग ऐं अब्दुल रज़ाक कलोड़ तौरु थी। ठारूशाह थाणे जे अॻूणे SHO अशरफ मेमण खे समूरी मालूमात हुजण बावजूदि बि पुलिस जवाबदारनि खां लखे रुपया रिश्वत वठी असांजो केस लोड़े छॾियो आहे। जवाबदार असांखे धमकी ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चोरीअ जो केस पिणु दाख़िल करायो आहे। हिन चयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। रिपोर्ट अता हुसैन, समो, अमल न्यूज़, नौशर फिरोज़।